मांझंद वेझो लाखड़ा कोल फील्ड जे मुलाज़िमनि पारां पगार न मिलण ऐं पीएमडीसी कंपनी मां कोयले जी चोरी ख़िलाफ़ रैली कढी वई। कोरतन हाजी मदद अली खोसो पीर मदार पठाण शाह ॾिनो खोसो ॿुधायो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में पीएमडीसी कंपनी में तकरार जी सज़ा मुलाज़िमनि खे ॾेई पगारूं ऐं सहूलियतूं ख़तमु कयूं वयूं आहिनि। हुननि चयो त पकनि मुलाज़िमनि जी जाइ ते ख़ानगी मुलाज़िम भर्ती करे संदनि हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। 4 महीना थिया आहिनि असांजूं पघारूं तमामु मेडिकल फैसिलिटीज़ तमामु बंदि आहिनि। असांजो केरु नथो ॿुधे। असां हिते को 30 साल सर्विस वारो आहे, को 20 साल सर्विस, को 25 साल सर्विस वारो आहे। असां सभु सर्विस वारा पक्का मुलाज़िम गवर्नमेंट जा वेठा आहियूं बेरोज़गार। ऐं हुते जेको आहे लोक गुंडा विहारे जेको आहे उन्हनि जे थ्रू कमु पिया हलाइनि। का इंसाफ़ किथे जी इंसाफ़ आहे हिते? सुप्रीम कोर्ट खे बि एक्शन वठणु घुरिजे, इमरान खान साहब खे वठणु घुरिजे। फीडर गवर्नमेंट जा असां मुलाज़िम आहियूं, असां केॾांहुं वेंदासीं? असांखे बेरोज़गार कयो वियो आहे। अॻवान चयो त ठेकेदार नदीम गुजगो में 1000 खां वधीक टन कोयलो चोरी कढाए छॾियो आहे। फौरतन मुतालबो कयो त खेनि पगारूं ॾेई जाइज़ हक़ ॾिना वञनि ऐं चोर ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk